वो एक बे मां उम्मीद रखी सकन, वो एक बे मां या एक्सपेक्टेशन रखन तासी उनके चौंदासी तो हा कंदा कहंदे करे मुझे होता जी इन प्रोग्राम में हर हाल में वञो। ताकि खबर है तो सॼी सिंध में हलां थो। गुज़िरियल 2 महीननि 1.5 महीने में मूं सॼी सिंध झागी आहे। वारे ऐं सखर ऐं खैरपुर जूसे खां वठी कड़िया गवर ऐं सलाम कोट ऐं मिठी ऐं बदीन ऐं दादू ऐं नवाब वली मोहम्मद ऐं कराची। आउं तव्हांखे पूरी ज़िमेदारी सां ॿुधायां पियो त मूंखे 2 सिंधू नज़र पियो अचे। 2 सिंध, हिकिड़ी सिंध मीर साहब ऐं हाई साहब उम्मीद थो कयां तव्हां शायदि कुझु सिंधी सम्झो। 2 सिंधू आहिनि। हिकिड़ी सिंध मोल कुठल चिचरियल तबाह कयल बर्बाद कयल लुटियल हीसायल ड्रियारल सिंध, जंहिंमें कमाल जो फसल रहे थो त काठिन जी भरी वारो अघु कोन्हे, जंहिंमें कणक रहे थी त बाड़दारो मनपसंद माण्हुनि खे मिले थो, जंहिंमें फसल पोखिजे थो त यूरिया गुम थियो वञे, जंहिंमें माण्हू पिननि पिया, जंहिंमें न्याणियूं ॾहर मां निकिरी लाड़काणे अचनि थियूं, लाश लटकियो पियो आहे, चवनि था ख़ुदकशी करे छॾियईं। जंहिंमें छोकिरियूं दादूअ मां निकिरी लाड़काणे अचनि थियूं, नौशीन काज़मी, निमृता कुमारी, नाइला रिंद लाश पिया आहिनि। सिंध जे छोकिरियुनि खे ख़ुदकशीअ लाइ शौक़ु थिए थो त वञी हॉस्टल में ख़ुदकशी कयूं। ख़ुदकशी त वेझी जाइ ते कबी आहे। जेके मूंखे ख़ुदकशी करण जो ख़्याल हुजे तव्हां वञी हैदराबाद जे दरिया तां टिप ॾिया या फुलेली तां ॾिया या हितां 500 किलोमीटर पंधु करे वञी सखर बैराज तां टिप ॾिया। ख़ुदकशी करण लाइ पंहिंजे घरनि मां निकिरी हॉस्टल जे बंदि कमरे में टेबल रखी लटकी थाव ॿधी यूनिवर्सिटी में तड़पी मरियो वञनि। हिकु सिंध आहे, हीअ सिंध आहे जंहिं सिंध में अदा नारा थो महिरबानी, जंहिंमें आउं तव्हांजे प्यार खे सम्झां थो। आई रियली अप्रिशिएट इट, आई लव यू टू। पर हाणे ॻाल्हि करियूं ऐं उहा सिंध, इहा पहिरीं सिंध जंहिंमें तव्हांजा हुकुमरान तव्हांजा शहर लिखी पढ़ी ॾियनि पिया, चवनि था बिना शनाख्ती कार्ड जे आदमशुमारी करायो। बिना शनाख्ती कार्ड जे आदमशुमारी जो फ़ाइदो सिंध जे हुकुमराननि खे फ़ाइदो इहो थींदो जो तइदाद वधाईंदा, आज़मानी ॾेखारे, बिहारी बंगाली ऐं बर्मी ॾेखारे, एनएफसी में पैसा वधीक मिलंदा। उन एनएफसी जे पैसनि जे एवज़ सिंध जो इक़्तिदार, सिंध जी ताक़त विकिणण लाइ तयार आहिनि। सम्झनि नथा त जॾहिं उन्हनि माण्हुनि खे बिना शनाख्ती कार्डनि जे उन्हनि खे सेंसस में वीरान वञी ॾिसो, उमरकोट वञो, सिजावल वञो, अछड़े थर ऐं खिपरे ऐं सागर जे इलाइक़नि में वञो, सिंध भड़वान वीरान। इहा सिंध आहे, इहा सिंध आहे जिते अक़लियतुनि जूं भेनरूं अॻुवां थियूं वञनि ऐं हिकिड़ा पीर ऐं दादी नशीन वेठा आहिनि जेके कंहिं बि मर्द खे मुस्लमान करण लाइ तयार कोन्हनि। मुस्लमान करणी आहे त फ़क़ति अक़लियत जी औरत करणी आहे ऐं उहा बि 14 खां वठी 20 सालनि जे विच वारी करणी आहे। इहा सिंध आहे, हिकिड़ी इहा सिंध आहे जंहिं सिंध में अजमल पहाड़ी आज़ाद थी वञे थो ऐं शाहरुख निशाने ते आहे। हिकिड़ी इहा सिंध आहे, हिकिड़ी इहा सिंध आहे जंहिंमें अजमल पहाड़ी केसनि मां आज़ाद, माण्हुनि जे सवे माण्हुनि जो खूनी उहो आज़ाद, रेमन डेविस आज़ाद,
दियत नहीं रेमंड डेविस जहाज में चढ़ी हलियो वियो पर सिंध जा माण्हू जेलनि में हूंदा क़ौमी कारकुन जेलनि में हूंदा इहा सिंध आहे जंहिंमें लाश रखी असांखे नवाब वली मोहम्मद जे रोड ते सॼो ॾींहुं वेहणो पए थो राति जो 2 बजे ताईं वेहणो पए थो तॾहिं एफआईआर थी कटिजे इहा सिंध आहे ऐं उहा सिंध आहे जंहिंमें हैदर बख्श जतोई हारजी थो वञे जंहिंमें जीएम सैयद हाराए थो वञे जंहिंमें रसूल बख्श पली जो हाराए थो वञे जंहिंमें शोभो ज्ञानचंदाणी हाराए थो वञे ऐं आक्ट्रा जो ठेकेदार खटी थो वञे हिकिड़ी इहा सिंध आहे जंहिंमें बोर्डनि में मार्कूं विकामनि थियूं कापीअ ते शागिर्द पास थियनि था मेरिट तबाह कयो वियो आहे पब्लिक सर्विस कमीशन पैसा कमाइण जो ज़रियो आहिनि जिन जायुनि ते शागिर्दनि जूं नौजवाननि जूं दरख़्वास्तुनि जूं हड़ूं भरियूं पयूं आहिनि पर वज़ीरनि जे ऑफिसनि मां ऑर्डर्स मनपसंद माण्हुनि खे मिलनि था ऐं शागिर्दनि ऐं नौजवाननि जे दरख़्वास्तुनि जूं हड़ूं नौकरियुनि जूं पाणीअ में उछलायूं थी वञनि हिकिड़ी इहा सिंध आहे पर सिंधियो इन शाम ग़रीबा सां गॾु इन दर्द जे दास्तान सां गॾु हिकिड़ी ॿी सिंध मुंहिंजूं भेनरूं हिकिड़ी ॿी सिंध आहे हिकिड़ी उहा सिंध जंहिंमें 70 सालनि जी ॿुढड़ी माई जिंदोगा तू जो करे पी थी रहे ऐं कातिलनि खे फांसी ॾियाराए थी छॾे ऐं जंहिंमें हिकिड़ी 23-24 सालनि जी उमिरि रुबाब पहिरें उगाड़ो सॼी सिंध चालीह थी ऐं कातिलनि सां मुआद अटकाए बीठी आहे ऐं हिकिड़ी उहा सिंध जंहिंमें परवीन ऐं फरज़ाना जमाली विढ़नि थियूं हिकिड़ी उहा सिंध जंहिंमें ग़रीब औरत जेका पढ़ियल न आहे उहा शीरीन जोगियो कातिलनि जे आॾो दीवार बणिजे थी ऐं चए थी मर जो सौदो न कंदसि हिकिड़ी उहा सिंध आहे उहा बि सिंध आहे इहा यादि रखो जंहिंमें लंगर पार कर जो हिकिड़ो सिविल जज पंहिंजी क़ौमी ऐं इंसाफ़ जी गैरत सम्झी कारूजर जबर जी खोटाई रोकराए थो छॾे इहा बि सिंध आहे जंहिंमें सिंध जा माण्हू शिकारनि जे आॾो दीवार बणिजी था वञनि इहा बि सिंध आहे जंहिंमें बेटनि अदा तव्हांखे नारा हणनि त नारा हणी वठो बाबा नारा हणो त पोइ 2 मिंट पोइ ॻाल्हाए नारा ठीक है पोइ पाण गॾिजी हणंदासीं पाण सॼी ज़िंदगी नारा न हया टपण विया पाण नारा पिया हणूं तंहिंजे करे हिकिड़ी ॿी सिंध आहे उहा सिंध जज़ीरनि खे नाकाम बनायो इमरान खान ऐं मुराद अली शाह अलॻि शयूं न आहिनि इमरान खान ऐं पीपुल्स पार्टी अलॻि शयूं न आहिनि वफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबाई हुकूमत अलॻि शयूं न आहिनि हर शइ में मिलियल आहिनि हिननि खे इक़्तिदार हिन शर्त ते मिलियो हो त तव्हीं क़ौमी असेंबली जो बाइकाट न कंदो तव्हीं क़ौमी असेंबली खे जस्टिफाई कंदो अॻियां गुलज़ार साहब ॿुधाए पियो त अॻियां खॾ सॼी सिंध खॾूं आहिनि उन्हनि मां संभाले हलंदा आहियूं हिते संभाले हलंदासीं उन्हनि खे इक़्तिदार हिन शर्त ते मिलियो हो त तव्हीं क़ौमी असेंबली जो बाइकाट कोन कंदो नवाज़ लीग बाइकाट कंदी तव्हां क़ौमी असेंबली में वेहंदो त जीअं इमरान जी हुकूमत ठही सघे एवज़े में तव्हांखे सिंध ॾींदासीं पाण बदे में ॾिनल आहियूं पाण एवज़े में ॾिनल आहियूं पंहिंजो इक़्तिदार पैसनि जे एवज़े में ॾिनल आहे तंहिंजे करे सिंधियो जज़ीरनि खे पाण रोकियो तव्हां असां सिंध जे आम माण्हुनि मूं चयो त हिकिड़ी सिंध आहे जंहिं फलाणनि खे हारायो पर हिकिड़ी ॿी सिंध बि त आहे जेका अञा ताईं जीएम सैयद खे
रसूल बख्श पलीजे खे, हैदर बख्श जतोई खे, ॼाम सागी खे, सोबे ज्ञान चंदानी खे, इब्राहिम चोए खे, जुल्फकार अली भुटे खे, बेनज़ीर भुटे खे ऐं सूरह बादशाह खे पंहिंजे रूह में ऐं पंहिंजे दिल में सांढे वेठी आहे। सिंध जे शहीदनि सां पंहिंजो नातो जोड़े वेठी आहे। उहा बि सिंध आहे जेका जुड़ी पई आहे पुट वांगुरु उन्हनि सां। त सिंधियो, तव्हीं आहियो, तव्हीं नौजवान आहियो, तव्हीं औरतूं आहियो, तव्हीं ॿार आहियो, जेके सभु गॾिजी जज़ीरनि खे बचाइनि था, जेके सभु गॾिजी ज़ुल्फकार आबादियुनि में पहिरियां टाउननि जे आॾो मुदाफ़त कनि था, दीवार बणजनि था। हिकिड़ी उहा बि सिंध बराबरि आहे जंहिंमें रिंकलूं, लताऊं, आशाऊं ऐं जमुनाऊं अॻुवां थियनि थियूं। पर हिकिड़ी हीअ बि सिंध आहे जंहिंमें सियालकोट वांगुरु कंहिं माण्हू खे रस्ते ते क़तल नथो कयो वञे सुरवणी, ॾिया चिन्योट वांगुरु कंहिं माण्हू खे मारियो नथो वञे। जंहिं सिंध में शिया ऐं सुन्नी हिकिड़े शहर हिकिड़े ॻोठ में भाउरनि वांगुरु रहनि था, जिते हिंदुनि जे तहफ़ुज़ लाइ सिंध जो सिंधी मुस्लमान पहिरीं सफ़ में बीठो आहे, जिते ॾियारियूं, क्रिसमसूं, होलियूं ऐं ईदूं गॾिजी मल्हाइनि थियूं। उहा सिंध आहे। उन सिंध खे ताक़तवर बनाइणो आहे, उन सिंध खे मज़बूत बनाइणो आहे, रवादारी वारी, बराबरी वारी, इंसाफ़ वारी। पर उन सभिनी खां अहम ॻाल्हि मेरिट वारी। सिंधियो, शॉर्टकट जो रस्तो छॾे ॾियो। इम्तिहान में पास थियण लाइ मार्कूं वठण जो तरीक़ो छॾे ॾियो। ॻोठ जे अंधे मंडे स्कूल में वियासीं न वियासीं, मास्टर खे चई कमु टिपाइण वारो रस्तो छॾे ॾियो। पंहिंजे ॿारनि खे चओ त पढ़ो। सिंध जो मुक़ाबिलो हथियारनि सां कोन्हे, ही दौर हथियारनि जो कोन्हे। यूक्रेन आहे अॼु, यूक्रेन में 60-70-80 माण्हू मरी चुका आहिनि। मथां बमबारी पई थिए, हिन में कोई ज़मीन ते माण्हू बंदूक खणी अची विढ़ंदो, हुतां दो सुबुरो लहंदो, हुतां अलाउद्दीन खिलजी हाथी ते चढ़ी लहंदो, तलवार हूंदी फहिराईंदा हुई। हिते ईंदो ड्रोन, मथां हूंदो ड्रोन। अफ़गानिस्तान अमरीकी थोरी साम्हूं पे विढ़िया। तंहिंजे करे ही अकुल ऐं टेक्नोलॉजी जो दौर आहे, ही मेरिट जो दौर आहे, ही इतिहाद जो दौर आहे। सिंध जे सियासी पार्टियुनि वॾो वरसो हिक ॿिए खे शिकस्त ॾियण में सर्च करे कयो। वॾो अरसो लॻो, हुन ते किताब लिखियो, हुन ते किताब लिखियो, ॾे जवाब वठ जवाब, तो मज़मून लिखियो, ऐं तो ते डबल मज़मून लिखंदुसि। हिक ॿिए खे एजेंट, गद्दार, छाड़ता, मुहाजिर साम्राज्य, पंजाब साम्राज्य, इस्टेब्लिशमेंट वॾेरा, इल्ज़ाम इल्ज़ाम इल्ज़ाम। उन्हनि इल्ज़ामनि में सियासी कारकुन ऐं अॻुवान खचींदा विया, सिंध हाराईंदी। सियासी कारकुन ऐं अॻुवान पंहिंजे कारकुननि ज़रिए शाबाश ऐं जय जयकार रात कराईंदा विया। सिंध ॿ पेर पुठिते हटंदी। सिंध खे अॻिते आणणो आहे। पंहिंजे ज़ाती शयुनि खे तव्हांखे ख़बर आहे मूं ते केॾा हमला, केॾियूं मुखालफ़तूं, केॾा तबरा, केॾा उन्हनि तबरनि, इल्ज़ामनि, मुखालफ़नि खे आउं जूते जी नोक ते रखंदो आहियां ऐं पंहिंजे वतन सां बीठो हूंदो आहियां। तंहिंजे करे यादि रखो, सिंध नई सिंध करो खणी उतरे पई, नई सिंध बेदार पई थिए, नई सिंध मैदान में पई लहे, मेरिट वारी। ॾिसो था हिकिड़ो मेघवाड़ छोकिरो CSS पास करे थो। ॾिसो था हिकिड़ी न्याणी ग़रीब घोटकिन ऐं मीरपुर बाथल ऐं ॿियर किन जी सां असिस्टेंट कमिश्नर थिए थी। ॾिसो था त तव्हांजा जज राणा भगवान दास जहिड़ा ॼमी बीहनि था, मुख्तार जुणेज जहिड़ा ॼमी बीहनि था, सजाद अली शाह जहिड़ा सुप्रीम कोर्ट में कंहिंजी डिक्टेशन नथा वठनि, ॼमी बीह रहनि था। इन क़िस्म जी सिंध खपे, इन क़िस्म जी सिंध खपे जेका हीअं दबंगनि जे आॾो अखियूं अखियुनि में मिलाए चवे असीं इनकार था कयूं, असीं कोन चुकंदासीं। तंहिंजे करे आउं तव्हांखे हिन प्रोग्राम जी कामयाबी ते मुबारकबाद थो ॾियां। आउं तव्हां सभिनी मां उमेद थो रखां। मूंखे ख़ुशी आहे त सिंध जा माण्हू आहिस्ते आहिस्ते हिक ॿिए खे वेझो अचनि। आउं तव्हांखे गुज़ारिश थो कयां, मुंहिंजूं के ॻाल्हियूं तव्हांखे हींअर सम्झ में शायदि न अचे। आउं तव्हांखे गुज़ारिश थो कयां त पंहिंजी जारहाना ज़बान खे कंट्रोल कयो। सॼी सिंध खे, रुॻो तव्हांखे न, पंहिंजे पाण खे त पाण इल्ज़ामनि खे
ज़ाती दुश्मन ते खणी न वञूं। तव्हां मुंहिंजे वाता कॾहिं न ॿुधो हूंदो त को फरियाल तालपुर साहिबा या बुशरा बीबी साहिबा या मरियम नवाज साहिबा जे ख़िलाफ़ को गुथो लफ़्ज़ ॻाल्हाया। तव्हां न ॿुधंदो, असांजी ॿी सियासी लीडरशिप खां बि न ॿुधंदो त उहे पर्सनल अटैक कनि। सिंध में मज़हबी जेके माण्हू आहिनि, आउं तव्हांखे गुज़ारिश कंदुसि उन्हनि खां नफ़रत न कयो। जेके मज़हबी धुरनि जा माण्हू आहिनि ऐं उहे मज़हबी रस्तो इख़्तियार कनि था, पर सिंध जे इशूज़ ते तव्हां सां गॾु आहिनि, उन्हनि खे पंहिंजे भाकुर में खणो। उहे JUI जा हुजनि, उहे JUP जा हुजनि, जमात इस्लामी जा हुजनि, उहे वहदत मुस्लिमीन जा हुजनि। पाण खे हिकिड़ो वॾो फ्रेमवर्क ठाहिणो आहे। पंहिंजी निगाह स्काई इज़ द लिमिट। पाण खे समूरनि धुरनि खे भाकुर में, छाकाणि त पंहिंजो दुश्मन ताक़तवर आहे। उन ताक़तवर दुश्मन सां अकेले सिर टकराए, हिक ॿिए सां टकराए सलाहियतूं एनर्जीज़ विराए नथा विड़ी सघूं। तंहिंजे करे सभिनी खे भाकुर में झलियो, पंहिंजे मुंहुं कुंड में वेही चई केॾो त हिन ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ थो रखां, हीअं न करी हा। पब्लिकली कंडेम न कयो। पब्लिकली आउं हिन प्लेटफॉर्म तां आउं चवां थो, पीपुल्स पार्टी में को कारकुन आहे ऐं उहो पंहिंजी क़यादत जे सिंध दुश्मन पॉलिसी सां सहमत न आहे, उनखे पंहिंजो साथी सम्झो, उनखे धिके वधीक उन्हनि जे वेझो वञणु न ॾियो। सिंध में पीपुल्स पार्टी में, नवाज़ लीग में, PTI में, फंक्शनल लीग में, कंहिं बि पार्टी में के चङा कारकुननि, उन्हनि खे पाण सां खणो। ही SUP, ही शहीद भुट्टो, ही जस्कम, ही GSN मुहाज़, ही सभु पार्टियूं पंहिंजियूं आहिनि। इन्हनि जा कारकुन पसो पेश सिंध जे मसइलनि ते पाण सभिनी सां गॾु बीहंदा। उन्हनि सभिनी खे पाण सां गॾु खणणो आहे। हिकिड़ी वॾो लश्कर ठाहिणो आहे। लश्कर सां विढ़ण लाइ हिकिड़ो वॾो लश्कर ठाहिणो आहे। नंढड़े लश्कर सां कमु न हलंदो। ऐं आख़िर में जेके दोस्त पंहिंजे घरनि में वेठा आहिनि ऐं चवनि था त हली ख़बरूं करे तव्हांखे हड़ हासिल छा थियो, मिलियो छा? अबा फलाणा तूं 20 साल खां लॻो पियो, अबा फलाणा तूं 30 साल खां लॻो पियो, अबा फलाणी पार्टी जा वाइस प्रेसिडेंट, जनरल सेक्रेटरी, चेयरमैन हली जड़ निकिरी वियो। इक़्तिदार में त ॿिया वेठा आहिनि। सीट बि कोन था खटो, वोट बि तव्हांखे मिलनि 100, 200, 500, 5000, 10,000, 15,000। काउंसिलर बि कोन था खटो, MP बि कोन था थियो, MNA बि कोन था थियो। पोइ फ़ाइदो कहिड़ो? पोइ वञी हुन वाहियात ऐं मौक़े परस्त ऐं सिंध दुश्मन टोले सां छो नथा गॾिजो? उन्हनि खे आउं ॿुधाइणु चाहियां थो तव्हांजे पारां त असीं रुगो फ़र्ज़ सम्झी कोन बीठा, रुगो फ़र्ज़ न, फ़र्ज़ बि। सच ॿुधायां, असांखे पंहिंजे वतन पारां लहण में मज़ो थो अचे। असीं इंजॉय था कयूं, असीं मज़ो था वठूं, असीं प्राइड था फील कयूं, असीं गुरूर था फील कयूं त असीं हिन काफ़िले जो हिसो आहियूं। सिंध दोस्त काफ़िले जो हिसो आहियूं, सिंध सां प्यार कंदड़ माण्हुनि जे काफ़िले जो हिसो आहियूं। तंहिंजे करे जेके घरनि में वेठा आहिनि, जेके महिना था ॾियनि, जेके लतीफ़ साईं चयो आहे न, ॻोड़ा ॿई पार, ॿिन्ही पासे सोणी खे चयो अथसि ॻोड़ा ॿई पार, सोणी पई चए ॻोड़ा ॿई पासा वज़नी आहिनि, ॿई पासा ॻरा आहिनि। ॻोड़ा ॿई पार, हियो हैरत में दरिया में वञिणो आहे। ॿ पासा कहिड़ा? जे वञा, जे वेहा त वेर मथिए। ॻोड़ा ॿई पार, हियो हैरत में पियो। जे वेहा त वेर मथिए, नींहं में पोइ निहा। जे वञा त वाको थिए, पाड़े पोइ पचाओ। हुत थी वादे वार, हित सूतू नीनम सरती। हुते वादे जो सॾ आहे ऐं हिते साहेड़ियूं महिना पियूं ॾियनि। तंहिंजे करे वॾी तवका कादर बख़्शी नेठि मरी वेंदो, पोइ आउं मरी वेंदुसि, पोइ GM साहिब मरी वियो, पोइ हैदर जतोई मरी वियो, रसूल बख़्श जो मरी वियो, भुट्टो मरी वियो, बेनज़ीर मरी वियो, सभु मरी वियासीं। तव्हीं सभु मरी वेंदव, तव्हीं सभु खे वेठा हूंदव या 2 साल पोइ सभु मरी वेंदासीं। पर मरण खां पोइ पड़पोटा तड़पोटा सकरात जे हंध ते आख़िरी हिचकीअ महिल, वेंटिलेटर महिल, वॾो साह खणण महिल माण्हू खे ख़बर हुजे त आउं चोरनि में, ठॻियुनि में, बिछड़नि सां गॾु हुअसि या पंहिंजी क़ौम सां, पंहिंजे वतन सां गॾु बीठो हुअसि।
तंहिंजे करे इम्तिहान इहो आहे माण्हू अचनि न ही मिसाल तौर माण्हू वेठा आहियो पर मिसाल ते 100 कुर्सियूं रखियूं हुजनि 100 ॼणा पोइ कहिड़ो फर्क़ु पए 100 ॼणा वेठा हुजो या खणी 1 करोड़ वेठा हुजो तोड़ कयो था या न इहा ॻाल्हि अहम आहे अहम ॻाल्हि इहा आहे बाक़ी केरु आयो काफ़िले में केरु आयो कंहिं कुलो ॾिनो लतीफ़ साईं चयो आहे सोहणीअ लाइ त कांधी कंग थियास माण्हू ई कोन हुआ पोइ सोहणी वई हली सॼी दुनिया भई सोहणीअ खे यादि करे उन जा ॿिया माइट केरु पुछे ई कोन थो कांधी कंग थियास कुला केरु न कांधी केरु कंग पकी कांधी कंग थियास मरण जहाज वहण जनाज़ो सोहणी जनाज़ो केरु आहे वहण दरिया जो वहकिरो जनाज़ो कांधी कंग थियास वहण जनाज़ो सोहणी बघा जे बेटनि जा कुला तिन ॾिनास अखें मल्क ॾिठास तोए मन काठो विया मलाइकनि खे ॾिठई तॾहिं बि पंहिंजो मोहबत ऐं ज़हन ऐं ज़मीर निहार ॾांसि ईअं थियो त जॾहिं मरी वञूं तॾहिं मरण महिल जेका आख़िरी हिचकी हुजे अखियूं बंदि थियण खां अॻु में हिकिड़ी घड़ीअ लाइ जेका चमक अचे उन में हुजे त मूं पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे वतन पंहिंजे माण्हुनि पंहिंजी इंसानियत ऐं पंहिंजे पोरत आवाम लाइ गुज़ारी इहो काफ़ी आहे मोर देन सफिशिएंट तंहिंजे करे जेके कमज़ोर आहिनि थकिजी था पवनि जेके वहमनि वरितल आहिनि उन्हनि खे आख़िर में अपील थो कयां आख़िरी लफ़्ज़ मुंहिंजा उस्ताद बुखारी जे नाले में तय अटल आदमी जेके जेके वेठा आहिनि ऐं अटल आदमी किन जुगनि खां वठी अंध सां धुंध सां पंध सां मोह ॾेई तूं पियो आहे थकी दिलि शिकस्तो न थी ऐं अटल आदमी किन जुगनि खां वठी अंध सां धुंध सां पंध सां मोह ॾेई तूं पियो आहे थकी दिलि शिकस्तो न थी कंहिं ॾिनो अथई धिको या लड़ी या लिको छो खिली थो फिको छो थिए थो लॼी दिलि शिकस्तो न थी थोरो दम पटे सग सारी सॾे पेर पुख्ता करे ॾंद करते तॾे उठ मथे धूअं ते भर रखी दिलि शिकस्तो न थी डांग मोड़े त ॾिस नाग नोड़ी अथई पेर मोड़े त ॾिस बाहि पाणी अथई कंध पकड़े त ॾिस शींहं बकरी अथई आशिकी में अथई दिलि शिकस्तो न थी जीअं